नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पूरे मुल्क में अॼु 6 सेप्टेम्बर ते योम दिफ़ा पाकिस्तानियुनि ऐं कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर ते मल्हायो पियो वञे। जॾहिं त मरकज़ी तक़रीब GHQ में थी वज़ीर आज़म इमरान खान योम दिफ़ा ते पूरे मुल्क में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती जो ॾींहुं मल्हाइण जी हिदायत कई है। जंहिंखां पोइ सरकारी इदारा ऐं सूबाई गादी वारे हंध में योम दिफ़ा कश्मीरियुनि ते मुख़्तलिफ़ तक़रीरूं मुनक़द थी रहियूं आहिनि। अलामा इक़बाल जेमज़ार ते गार्ड्स जी तब्दीली थी, पाकिस्तान रेंजर्स पंजाब जे दस्ती सलामी ॾिनी ऐं गार्ड्स जी ज़िम्मेवारी संभाली। मियाणी साहब में कब्रिस्तान में मेजर शबीर शरीफ शहीद जी क़ब्र ते गुलनि जी चादर चाढ़ी वई ऐं फातह ख़ानी थी, पाक फ़ौज जे जवाननि सलामी ॾिनी। बरकी इलाइक़े में मेजर अज़ीज़ भट्टी बाटापुर ऐं मनावान में 1965 जी जंग में जानियुनि जो नज़रानो पेश कंदड़ पाक फ़ौज जे शहीदनि जी यादि ते हुकूमती फ़ौजी शख़्सियतनि ऐं आम शहरियुनि तरफ़ां गुल चाढ़िया विया ऐं फातह ख़ानी कई वई। पाकिस्तान एयरफोर्स जे इंतज़ाम हेठि एयर बेस लाहौर में पाक फ़िज़ाया जे इस्तेमाल हेठि जंगी जहाज़ ऐं ॿिए सामान जी निमाइश थी, जॾहिं त एयरफोर्स जी जदीद जहाज़ फ्लाई मार्च कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।